साथियों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जीएसएन साथी, उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। साथी असां वीडियो वणेव त असांजो यूट्यूब चैनल अरडो तव्हां खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन जो बटन खे दबाइजो जीअं अगली वीडियो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचायूं। साथी मज़ा लाज़िम हूंदी आहे, हिकिड़ो लतीफ़ो यादि थो अचे तव्हां सां वंडियां थो, उहो इन करे जो मज़ा लाज़िम हूंदी आहे, इहा बि रूह जी ग़िज़ा आहे। हिकिड़ो अर्ज़ी नवेस तव्हां सभिनी जे शहरनि में हूंदा, जेके जेके जिते जिते वेठा आहियो, मुंहिंजो जेसि ताईं आवाज़ वञे थो, उहो अर्ज़ी नवेस हिकिड़ो कुराड़ो हूंदो, उहो वेठो दरख़्वास्तूं ऐं दस्तावेज़ लिखंदो, उन्हनि खां 50-100 वठंदो, जंहिं ते हुनजो घर हलंदो। हिकिड़े नौजवान उन भरिसां जे टेबल रखे दरख़्वास्तूं लिखणु शुरू कयईं। जॾहिं लिखण त नौजवान हिकु बि न पिए आयो। नौजवान वेही टल कई, हिन कुराड़े मां जान कीअं छॾायां। पोइ छोकिरा जीअं स्कूल मां मोटिया नंढड़ा, पहिरें खां 5 दर्जे ताईं, उन्हनि छोकिरनि खे 10-10 रुपया ॾेई चयईं त हिन कुराड़े खे वञी 2 दफ़ा अस्सलाम वालेकुम चओ। हिकिड़ो छोकिरो आयो, जीअं लिखे पियो, चयईं चाचा अस्सलाम वालेकुम। जी बा वालेकुम सलाम। वरी ॿीहर साॻियो छोकिरे चयो चाचा अस्सलाम वालेकुम। वरी उनखे चयईं वालेकुम सलाम। लिखण खां डिस्टर्ब थियो माण्हू उन वटि घणा, वरी ॿिए छोकिरे चयो चाचा अस्सलाम वालेकुम। वरी उनखे चयईं वालेकुम सलाम। नेठि ॻाल्हि कुटाणी जॾहिं 6 दफ़ो छोकिरे आख़िरी चयो चाचा अस्सलाम। हुनखे जॾहिं वञो नथा पाण पटे कढी वियो, मूंखे कमु करणु ॾियो। छोकिरा हलिया विया। सुभाणे थियो, छोकिरा वरी मोटिया, वरी अची उन नौजवान वटि बीठा, जेको नौजवान अर्ज़ी न वेसो, उनखे चयूं त तव्हां अॼु ॾे हवालो। हुन चयो अॼु 20-20 रुपया थो ॾियांव, 5 ॼणा वञो, 5-5 दफ़ा सलाम चओसि। हो जीअं दरवाज़े ते पहुता, न छोकिरनि जो हिकिड़े चयो चाचा अस्सलाम वालेकुम, त हुननि खे ॾिसी जहिड़े वरी अॼु मोटी आया हो। वरी ॿीहर चयो चाचा अस्सलाम वालेकुम। बसि जीअं चौंपल लाहे हिकिड़े छोकिरे खे उछलाए त जेकी वेठल आहे उन हिकिड़े पासे खां चौंपल किराए थो कोन। हुन चयो चाचा चरियो आहे छा, छोकिरा सलाम था अचनि चिड़े थो। चई तव्हांखे ख़बर ई कोन्हे, हिननि मुंहिंजी पाण पटे कढी आहे। तव्हां ॾिसिजो हिन छोकिरनि पे सलाम चयोसि, हिननि कनु ई न ॾिनो। उन्हनि छोकिरनि सभिनी 5-5 दफ़ा अस्सलाम वालेकुम चई, छोकिरा हलिया विया। टियों ॾींहं जो फिरियाद उहे साॻे अचे नौजवान वटि, उहे छोकिरा पहुता, हुन चयो ॾे हवाला। अची अॼु तव्हांखे 30-30 रुपया थो ॾियां, अॼु 10-10 दफ़ा अस्सलाम वालेकुम चओ। बसि जीअं दरवाज़े ते पहुता, हुननि चयो चाचा अस्सलाम वालेकुम। चई तव्हां वरी मोटी आयो, तव्हांजी हितऊं गिरी हितऊं। बसि उहे दरख़्वास्तूं लिखणु छॾे चौंपल आयो वठी त छोरनि जे पोइ लॻे, ऐं छोरनि आव कई। छोरा त हिन खां शहर भॼिया, वरी जेके दरख़्वास्तूं या लिखाईंदड़ वेठा हुते जेके दस्तावेज़, उन्हनि चयो कुराड़ो त चरियो आहे सलाम ते छोकिरा, छो जो रोज़ माण्हू मटिजनि पिया न। छोकिरनि सलाम चयो त पादर लाइ हुनजे पोइ लॻो आहे, हुन खणी ठका ॾिनो। उहे छोकिरा उथी उहे दरख़्वास्तूं लिखाईंदड़ उथी उन नौजवान ॾे विया, उनखे चवां असांखे लिखी ॾे। हे त लिखी ॾिनऊं त हलियो, बसि सुभाणे त छोकिरा मोटिया, चौथे ॾींहं ते छोकिरनि खे हुनजो पैसा न ॾींदोसांव। पैसा हुन ॾियणु बंदि कया, पर छोकिरा स्कूल खां मोटनि हिनखे चवनि चाचा अस्सलाम वालेकुम, जे तव्हांजी हितऊं गिरी हितऊं। मतिलबु ॻाल्हि खुटाइणी, उहो उन जी उहा सलाम चेड़ थी वई। दुकान बंदि थी वियुसि, जॾहिं बि बाज़ार सां टपे, जेको चए चाचा अस्सलाम वालेकुम चए, तुंहिंजी हितऊं गिरी हितऊं। हुनजे पुटनि खे माण्हू दान ॾिनो, तव्हांजे पीउ खे सलाम था चऊं त चिड़े थो, गारियूं थो ॾे। हुननि पुटनि चयो त अबा तोखे माण्हू सलाम चइबो आहे, सलाम चइबो आहे, हिकिड़ो एतिरा दफ़ा सलाम जेको टपां थो चाहे अस्सलाम वालेकुम। चयो ॻाल्हि इहा ई त जॾहिं तव्हां जेका बि शइ जेतिरा दफ़ा वरजाईंदव त माण्हू खे उहा चिड़ थी लॻंदी आहे। हिकिड़ो ॿियो लतीफ़ो अञा तव्हां सां वंडियूं था। सिंधी ऐं अंग्रेज़ ॾाढा इंटरनेशनल कूड़ हो, ॿई वॾा। सिंधीअ खां आयो अंग्रेज़ घुमण हिते कराचीअ में, त क़ाइदाबादी पुल जे भरिसां टपिया, त अंग्रेज़ सिंधी खां पुछियो त हीअ तव्हां वटि पुल घणनि ॾींहंनि में ठाहियूं? सिंधी चयो त 8 ॾींहंनि में ठाहिया असां वटि। अंग्रेज़ चयो त असांजे मुल्क में अहिड़ी पुल 4 ॾींहंनि में ठाहे था वञनि। एयरपोर्ट ॻोल्हियो पहुता त सिंधी खां पुछे त तव्हां वटि घणनि ॾींहंनि में ठाहियो अथऊं? त सिंधी जो कुझु घटि कयां, सिंधी जो असां वटि 4 ॾींहंनि में ठाहियो अथनि। अंग्रेज़ चयो त असां वटि 2 ॾींहंनि में ठाहे था वञनि। हबीब बैंक जॻह कराची में वॾे में वॾी बिल्डिंग आहे, 45 मंज़िल, उन जे हेठों बि ठा अचे, त अंग्रेज़ पुछो हीअ तव्हां वटि घणनि ॾींहंनि में ठाही अथनि? सिंधी चयो त भाई अॻूणे आहे। सिंधी चयो त दग बंदि कयां न, त वरी हे बि हणंदो त कूड़ मथां। सिंधी चयो त अॻूणे टपियासीं त कोन ई, हाणे मोटियां त ठही पिया, माण्हू कमु था कनि। हक़ मौजूद जीएसएम।